मां मामा जी धीअ फसिया जो अवां खां हथ घुरण चाहियां थो। छा चयो तूं? सर मां फसिया सां कुछ ड्रुगी ड्रामा उठी रहियो आहे। पंहिंजी हैसियत में रहो, यो तो लाइ बहितर आहे। सर मूंखां नाजायज़ ख़्वाहिश त नाहे कई, तव्हां जी धीअ जो रिश्तो घुरी रहियो। बस मां ॿियो कुछ भी न ॿुधण थो चाहियां। हाणे थोड़ी देर पहिरियां तव्हां मुंहिंजूं तारीफ़ूं करे रहिया हुआ, अचानक छा थियो वरी? तूं अहिड़ा क़ाबिल न आहे। छो? कहिड़ी बुराई आहे मूं में? मुंहिंजो ऐं अव्हांजो उहो ई रिश्तो आहे जेको वसीम सां अव्हांजो रिश्तो आहे। वसीम खे नाठी बढ़ाइण में अव्हांखे को मसइलो न आहे, त मूं में कहिड़ी घटिताई आहे चाचा साईं? तो में ऐं वसीम में इलाही फ़र्क़ु आहे। हुन पंहिंजी मेहनत सां हे मक़ाम हासिल कयो आहे। हू मुंहिंजो राइट हैंड आहे। जेकॾहिं उहो राइट हैंड आहे त मां बि तव्हांखे लेफ्ट हैंड बणिजी ॾेखारींदुसि। कॾहिं न, इहो कॾहिं बि न थी सघंदो। छो नथो थी सघे? छो त हिन कंपनी में जेतिरो बि कचरे जो ढेर आहे उनखे साफ़ करणु तुंहिंजो कमु आहे। तूं कंपनी जो कचरो साफ़ करण वारो माण्हू आहे। हे तुंहिंजी औकात आहे। मां पंहिंजी धीअ जो हथ कचरे साफ़ करण वारे माण्हू जे हथ में नथो ॾेई सघां। मूंखे मुंहिंजी औकात यादि ॾियारण जी वॾी महिरबानी अव्हां जी, पर जंहिंखे अव्हां कचरे जो ढेर चई रहिया आहियो न, उन ई कचरे जे ढेर जे करे अॼु अव्हां जी कंपनी लखनि रुपयनि जे फ़ाइदे में आहे। मां ॼाणा थो ऐं बक़ौल अव्हां जे, मां हिन कंपनीअ में कचरो साफ़ कंदो आहियां, पर अव्हां यादि कयो अव्हां अॼु खां 30 साल पहिरियां अव्हां बि कंहिं कंपनीअ में कचरो साफ़ कंदा। हर इंसान जी शुरूआति सफ़र खां थींदी आहे ऐं उन खां पोइ हिकु ॾींहुं ईंदो आहे त हू करोड़नि में खेॾंदो आहे। तव्हां को खोटो सिको न आहियां, भले तव्हां मुंहिंजो रगड़ो लॻाए ॾिसो चाचा साईं। कॾहिं न कॾहिं मां हिन कंपनीअ लाइ सोनो सिको ज़रूरु साबित थींदुसि। हलां थो। वे छा तू वाकई फसिया के पसंद कंदो आहे? जी सर। ऐं हुआ छा हुन जा बि तो लाइ इहे जज़्बात आहे? मूंखे लॻंदो आहे सर। तोखे लॻे थो, यानी तोखे यकीन न आहे। ऐं हुनजी कहिड़ी ॻाल्हि सां तोखे ईअं लॻे थो जो हो तोखे पसंदि कंदी आहे? सर, उहा जॾहिं मूंसां गॾु हूंदी आहे तमामु घणो ख़ुशि हूंदी आहे, ऐं जॾहिं हूअ मूंसां मिलंदी आहे मूंखे ईअं लॻंदो आहे सर, कुझु देरि लाइ ई सही, पर हुनजी वीरान ऐं बंजर ज़िंदगी में गुल टिड़ी ईंदा आहिनि। ऐं जेकॾहिं ईअं न हुजे त, ऐं जेकॾहिं हुनखे तो में का भी दिलचस्पी न हुजे त पोइ तूं छा कंदे? छा थो करे सघां सर? मां बस हमेशा लाइ हुनजी ज़िंदगी मां परे थी वेंदुमि सर। गुड, मां बि इहो ई थो चाहियां। जेकॾहिं हुन इनकार कयो त तूं कॾहिं बि हुनजे वेझो नज़र न ईंदे। समझी वएं ॻाल्हि खे? जी सर। ला
ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।